वेलकम बैक नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ जी स्पेशल ईद ट्रांसमिशन हलंदड़ आहे। हिन दौरान असांखे मुख़्तलिफ़ महिमाननि दोस्तनि असांखे असांजे हिन फैमिली न्यूज़ जी फैमिली जे दोस्तनि जॉइन कयो। हुन में असांजी जेका न्यूज़ एंकर आहे मारवी सिकंदर, उहा मूं सां गॾु को होस्ट आहे। हुन सां गॾोगॾु अब्दुल्ला सोलंकी असांजो सीनियर रिपोर्टर आहे धरती टीवी न्यूज़ जो, हुन बि असांखे जॉइन कयो। ऐं पहिरियां हलंदुसि मारवी जे तरफ़। मारवी, अस्सलाम वालेकुम, ईद जूं मुबारकूं। ऐं तव्हांजी ईद कीअं पई गुज़रे? थैंक यू रिज़वान, मुंहिंजी ईद तमामु सुठी पई गुज़रे। मूंखे बि ईद जूं लख लख वाधायूं ऐं हिते जेके मौजूदु महिमान आहिनि अवां सभिनीनि खे बि ईद जूं लख लख वाधायूं। अब्दुल्ला, अवांखे वेलकम कयूं था गॾोगॾु। महिरबानी। ईद जूं अवांखे खोड़ सारियूं मुबारकूं। अब्दुल्ला अक्सर असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु हूंदा आहिनि, पर हू असां सां गॾु हिन वक़्तु लाइव ऐं स्टूडियो में मौजूदु आहिनि। सालिन अब्दुल्ला, अवांजी ईद कीअं गुज़रंदी आहे, कुझु नाज़रीन खे पंहिंजी लाइफ बाबति ॿुधाइजो। असां हमेशह जॾहिं बि फ़ोन ते हूंदा आहियूं तॾहिं बि सुवाल पुछा कंदा आहियूं, अॼु बि सुवाल पुछा करे असांखे त हमेशह तव्हां इम्तिहान में विधो आहे सुवाल पुछा करे। बहरहाल अॼु माशाअल्लाह सभिनी दोस्तनि खे ऐं धरती टीवी जे ख़ासि तौर ते ॾिसंदड़नि खे ईद जूं लख लख वाधायूं। हीअ धरती सथ ऐं धरती जी फैमिली आहे धरती टीवी जी, जेका मुंहिंजे ख़्याल में सभु तक़रीबन जेके न्यूज़ जा दोस्त हुआ उहे हिते आया ऐं सभिनि सां हिकिड़ी धरती टीवी जे ॾिसंदड़नि खे मुबारकबाद ॾिनी वई। असां बि आया आहियूं उन्हनि दोस्तनि सां। ख़ासि तौर ते अॼु ईद जो ॾियारो आहे ऐं उन ॾियारे में पंहिंजी फैमिलियुनि खां परे वेठल आहियूं, पर असां फील नथा कयूं त फैमिलियुनि खां परे वेठल आहियूं, छो जे करे असांजी फैमिली हिन टाइम टीवी ते वेठल आहे, असांखे ॾिसे पई। ऐं असां चाहियूं था त माना न सिर्फ़ु उहे, पर तव्हां असां सभिनी जेकी फैमिली वेठियूं आहिनि उहे असां सां गॾु मौजूदु आहिनि, कनेक्टेड आहिनि। असां जेको ॻाल्हायूं था उहो ॿुधनि थी पियूं ऐं उहो ॾिसनि था पिया। तंहिं करे असां सभ खां पहिरियों त उन्हनि फैमिलीज़ खे, पंहिंजी फैमिलीज़ जेके असांखे ॾिसनि थियूं पियूं, धरती टीवी ॾिसंदा आहिनि, सभु असांजी फैमिली आहिनि न। बिल्कुलु सॼी सिंध जा जेके बि दोस्त आहिनि उन्हनि खे उहे ॾिसनि था पिया। उन्हनि खे ईद जूं वाधायूं ऐं ईद माशाअल्लाह ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे, पंहिंजनि सां मिलण जो ॾींहुं आहे। अच्छा अब्दुल्ला, तव्हांजी ॻाल्हि खे आउं अॻिते वधाईंदे इहो पुछंदो हलां, अॼु तव्हां मुख़्तलिफ़ ईद जा इज्तिमा थिया, ईदगाहनि जो तव्हां उते जेको आहे सो कवरेज लाइ विया आहियो, कीअं हुयो ईद जो माहौल अॼु कराची जे शहर में? ॾिसो, मूं हमेशह ईद कराची में न कई हुई, पर हीअ मुंहिंजी पहिरीं ईद जेकी कराची में मूं कई आहे। मूंखे वॾो तजुर्बो इहो थियो आहे त ॻोठनि वारी ईद जेकी आहे न, उहा वारी ईद ॿी आहे। हिते बिल्कुलु आहिनि उहे वॾा ईदगाह आहिनि, उन्हनि में नमाज़ पढ़ण खां पोइ मिलनि था पिया। शबीर साहिबु, ॻोठनि जी ईद जेकी आहे न उहा वरी मुख़्तलिफ़ आहे कराची शहरनि खां। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। शहर जा माण्हू मुख़्तलिफ़ वैसनि में आहिनि, पर उहे उन्हनि जो मिलणु गुज़रण बि एतिरो ख़ासि न आहे। असांजे ॻोठनि में जेको उनजी मोहबत आहे उहो माना तव्हांखे चहिरे में नज़र ईंदी न। पहिरियों जीअं निमाज़ पढ़ंदा ऐं ईद मुबारक चवंदा, खिलंदा अचे तव्हांखे। ईदगाह ॾे वञण दौरान थींदो ईअं आहे त 4-5 घर जेकॾहिं पाड़े में पाण में आहिनि त तेसीं ताईं उहे 8-10 माण्हू ईअं ईदगाह ॾे न वेंदा आहिनि, जेसि ताईं हिकिड़ो माण्हू कोई ते रहिजी न वञे। बसि फलाणे खे चओ त अचे जल्दी। इहो बि आहे त जेके शहर आहिनि उते आबादी गुतियल आहे ऐं जेके असांजे ॿाहिराड़ी जा इलाइक़ा आहिनि उते वरी एॾी आबादी कोन्हे, या शहरनि जी भेट में आबादी तमामु घटि आहे। इन जे करे उते उनखां अलावा बि हिकिड़ो शहर जो कल्चर ॿियो आहे ऐं जेको ॻोठनि जो कल्चर आहे उहो ईद मिलण जो तमामु ख़ूबसूरत ऐं ॿियो आहे। अच्छा, उनखां अलावा मूं जेल में बि वियुमि, जॾहिं जेल में जेके कैदी आहिनि उन्हनि जी ईद वरी तमामु मुख़्तसिर आहे। उते तव्हांखे ज़बरदस्त उन्हनि कैदियुनि लाइ तयारु थियल ताम मिलंदा नज़र अचनि पिया। जेल सुपरिटेंडेंट असन से थो, उहो पाण उन्हनि सां मिले पियो, निमाज़ उन्हनि सां गॾु पढ़ी निकितो ऐं उहे सभु गॾु माना उन्हनि सां एॾो ख़ुशि थी मिले पियो। मां चयुमि त हीअ त फैमिली आहे। पर ॿुधो, बिल्कुलु ईअं ई हुयो, पर साफ़ ऐं कैदी ॻाल्हि साॻी थी न, छाकाणि त उहे उन्हनि खां जॾहिं मां पुछा कयो त तव्हांखे माशाअल्लाह सभु सहूलियत मिले थी पई ऐं तव्हां ख़ुशि हूंदव पंहिंजी ईद ते, त उन्हनि चयो बिल्कुलु ख़ुशि आहियूं असां, इंतिज़ामिया असां ताउन जे करे असां ख़ुशि आहियूं। पर ॻाल्हि इहा आहे त ईद हूंदी आहे पंहिंजनि सां। 25 साल 30 साल गुज़री था वञनि, उहे पंहिंजनि ॿारनि सां पंहिंजनि फैमिलियुनि सां ईद न मिलाए सघिया। उहे त चवनि पिया असांजो त रूटीन ठही वियो आहे, पर उनजे बावजूदि हिकिड़ा जेके नवां कैदी आहिनि न, उनजी जेल जॾहिं उहो अॼु मूं ॾिठो उन मंज़र, उहे वीचारा कुंड में अकेला वेठा हुया। चवनि पिया ईद असांजी कहिड़ी थी, असांखे भले मानी मिलनि, कपिड़ा मिलनि, पर ईद पंहिंजनि सां हूंदी आहे। असांजे ॿार लाइ कीअं ईद कंदा हूंदा, मां उन्हनि जे इंतज़ार में वेठो आहियां, असां उन्हनि जे इंतज़ार में वेठा आहियूं। ॼाण आया, मानी खणी आया, उनखे ॾिसंदासीं, असांजी ईद उहा आहे। हक़ीक़त इहा आहे त ईद पंहिंजनि सां हूंदी आहे। बिल्कुलु, ईद पंहिंजनि सां ई हूंदी आहे। ॻाल्हियुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदे इरफ़ान महबूब जे तरफ़ हलंदासीं। इरफ़ान, कहिड़ियूं ईद ते ख़ासि तयारियूं कयूं ईद जा हिन रंगनि में, कीअं पाण खे था महसूसु कयो? साफ़ ई वीचारे जी का ख़ासि तयारी हूंदी न आहे। हा, उनजी आम रूटीन हूंदी आहे, बल्कि ईद जहिड़नि ॾिहाड़नि में त अञा वधी वेंदी आहे। कम जो जेकॾहिं रिपोर्टर आहे त उनखे स्पेशल
रिपोर्टिंग करणी आहे, स्पेशल रिपोर्ट्स ठाहिणियूं आहिनि। जेकॾहिं प्रोग्राम इनकर आहे त वरी उनखे ईद ते कोई स्पेशल प्रोग्राम ॾियणो आहे। जेकॾहिं डेस्क जी ॻाल्हि कजे त ईद जे हिसाब सां वरी उन्हनि खे नयूं शयूं आणियूं आहिनि। त सहाफ़ी वीचारे लाइ त साॻियो ई ॾींहुं आहे, बसि थोरो उनजी अञा महिनत में इज़ाफ़ो थिए थो। इहा हक़ीक़त आहे त माना जेके ख़ुशियुनि जा त्योहार हुजनि या जेके बि ॾियारा आहिनि वॾा वॾा, सॼो आवाम पंहिंजे घर में वेंदो ऐं साफ़ रोडनि ते निकिरंदो आहे। पोइ ॾुखिया ॾींहं हुजनि या 10 मुहर्रम जा हुजनि या जेकॾहिं ईद हुजे या मतिलबु जेके ख़ुशी में आम ॾींहंनि में जिते मोकल मिलंदी आहे आम माण्हुनि खे, उते साफ़ बाबति हूंदो आहे त तव्हांखे मोकल। बिल्कुलु असांजी फील्ड अहिड़ी आहे त 24 घंटा असांखे अलर्ट रहणो थो पवे, कॾहिं ऑफ मिलंदी आहे ईद ते, कॾहिं ना ई मिलंदी। त छा ईद ॾियारे ते छा मसरूफ़ियात हूंदियूं आहिनि अव्हां जूं? ईद ॾियारे ते अव्हां जूं छा मसरूफ़ियात हूंदियूं आहिनि? रिपोर्टर्स जी कहिड़ी असां ॻाल्हि में ॿुधायूं त वियासीं जेल में ॾिठोसीं उन्हनि जी ईद जेकी पैकेजिंग करे आहिनि ज़बरदस्तु, उते ईद जेको आहे तमामु ख़ुशी सां मल्हाई वई। पर उतां जा जेके क़ैदी आहे उन्हनि जो पंहिंजनि खे प्यारनि खे यादि कनि पिया। अहिड़ी तरह ईदगाहनि ते वियासीं। असां रिपोर्टनि जो कमु इहो आहे त वञी पंहिंजे ॿियनि खे ॾिसणो आहे, ॿियनि जी ईद कीअं, छो करे रिपोर्टर हमेशह दर्द बि ॿियनि जो ॿुधो आहे, सही उन्हनि जो ॻाल्हायो आहे। पंहिंजी करे असां पुछाई न कयूं, असां पुछा कयो त सिलसिलो पाण जो जारी रहंदो। ऐं ही टाइम थी वियो आहे त मुंहिंजे ख़्याल में मौसीक़ी थी वञे सॼी संगत जी। जेकॾहिं ज़बरदस्त अॼु ईद जो ख़ुशी जो ॾींहुं आहे। असां जेकॾहिं शबीर लाशारी खे इहो असां फरमाइश उस्ताद जलाल वारी ॻाल्हि त ईद आई मेरा यार न आया, मैं कीअं ईद मल्हायां। ईद जो सैर उस्ताद बुखारी जो कलाम ॿुधाए छॾियो। हींअर तव्हांखे ॿियो हिकिड़ो नओं गीत लियाकत अली लियाकत असां जोई जो शाइर आहे, काछ शाइर आहे, उनजो हिकिड़ो नओं गीत तव्हांखे ॿुधायां थो। तेरी छिड़ब भी ढोलण लख लहंदी, हो तेरा खिले अलावण क्या होसी, तेरी टोर पुठीरी पदम लहे, तेरा सामो आवण क्या होसी। ओ तेरे ॾिठे बुख लहंदी ये, तेरा भाकुर पावण क्या होसी। ओ वरी दिल चरिय खे सजण याद आयो। लियाकत लियाकत जो ही नओं गीत आहे जेको दोस्तनि जी नज़र कयूं था। हो वरी दिल चरिय खे सजण याद आयो, अखियुनि खे बबी हर रुअण याद आयो, अखियुनि खे बबी हर रुअण याद आयो। वरी दिल चरिय खे सजण याद आयो। ला 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 ला। ऐं खीवें गाज ते पई खीवण कल ॾिठी मूं, खीवें गाज ते पई खीवण कल ॾिठी मूं, खीवें गाज ते पई खीवण कल ॾिठी मूं। उन्ही वेल तुंहिंजो खिलण याद आयो, ओ उन्ही वेल तुंहिंजो खिलण याद आयो। अखियुनि खे बबी हर रुअण याद आयो, वरी दिल चरिय खे सजण याद आयो। ओ वरी दिल चरिय खे सजण याद आयो। ला 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 ला। जे पाणीअ खां ॿाहिरि ॾिठो मूं मच्छीअ खे, जे पाणीअ खां ॿाहिरि ॾिठो मूं मच्छीअ खे, जे पाणीअ खां ॿाहिरि ॾिठो मूं मच्छीअ खे। उन्ही वेल कंहिंजो लुछण याद आयो, ओ उन्ही वेल कंहिंजो लुछण याद आयो।
अखियुनि खे बि हर रुअण यादि आयो वरी दिलचरीअ खे सजण यादि आयो वरी दिलचरीअ खे सजण यादि आयो मुसरात सारी ओ सियड़े में लियाकत वही रात गुज़री ओ सियड़े में लियाकत वही रात गुज़री ओ सियड़े में लियाकत सुबुह थी त मूंखे सुम्हण यादि आयो ओ सुबुह थी त मूंखे सुम्हण यादि आयो अखियुनि खे बि हर रुअण यादि आयो ओ वरी दिलचरीअ खे सजण यादि आयो वरी दिलचरीअ खे सजण यादि आयो वरी दिलचरीअ खे सजण यादि लियाकत अली लियाकत जा ख़ूबसूरत एहसास उस्ताद गुलाम शबीर लाशारी जो ही मिठड़ो आवाज़ ज़रूरु असां एंजॉय कयो दोस्तो ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे असांजी धरती टीवी न्यूज़ जी स्पेशल ईद ट्रांसमिशन जो सफ़र हलंदड़ आहे हिन वक़्तु असांजो दोस्त इरफान महबूब खां असां हिन मोड़ ते मोकिलाईंदासीं छो त कुझु डेस्क जूं ज़िम्मेवारियूं बि आहिनि ऐं उहे बि हुनखे जेको आहे सो पंहिंजा फ़र्ज़ सर अंजाम ॾियणा आहिनि सो उन करे सो वठूं था हिते मुख़्तसर ब्रेक